अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तों अवां सोचे रहिया हूंदा त यार ही कहिड़े हंधि वेठो आहे, कहिड़ी जॻह वेठो आहे ऐं छो वेठो आहे, कहिड़ी ॻाल्हि जे करे वेठो आहे। त मुंहिंजा साईं अवां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त अॼु जेको आहे पंहिंजे उस्ताद मोहतरम आफ्ताब अली आफ्ताब अहमद गुंजो साहिबु ऐं उनजा जेको आहे पंहिंजो फर्ज़ंद हसनैन अहमद गुंजो साहिबु जेके आहिनि, इन्हनि सां गॾु वेठल आहियां ॾेरकी रेलवे स्टेशन ते। ऐं जेको आहे असांजी जेका तयारी आहे, आऊं त वञा थो पियो नवाब शाह ऐं उस्ताद वारा वञनि था पिया हैदराबाद। उस्ताद जो जेको ही फर्ज़ंद आहे, इहो जेको हुते जेका दाख़िला आहे पढ़ंदो आहे, उते वञे थो पियो। ऐं उस्ताद ज़ाहिर ॻाल्हि आहे, पंहिंजे नंढे खे जेको हिते आयो आहे त छॾण ई आयो हूंदो, तव्हां सोचियो सम्झी विया हूंदव। वधीक जेको मां तव्हांखे छा ॿुधायां, उस्ताद पाण ॿुधाईंदो। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरियत संगत। असल में हसनैन अकेडमी जॉइन कई आहे हैदराबाद, सो उनखे हैदराबाद छॾणु वञा पियो। हिते अचानक अब्दुल सत्तार सां मुलाक़ात थी वई, ॾाढी ख़ुशी थी। हींअर असां अवामी में चढ़ंदासीं, अधु कलाक में अचे थी पई। हींअर सादकाबाद पहुती आहे ऐं इंशाअल्लाह 4 साढे 4 बजे हैदराबाद पहुची वेंदासीं। ऐं अब्दुल सत्तार नवाब शाह वञे पियो पंहिंजे दोस्तनि ॾे कंहिं उज़ुर जे हिसाब सां। सो दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं इंशाअल्लाह। वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी। त दोस्तो ज़ाहिर ॻाल्हि आहे, बसि स्टार्टिंग कई आहे सुबुह जो पहिरियों पहिरां अञा तक़रीबन 7 पिया थियनि। ऐं त सुबुह जो तक़रीबन 5:30 बजे हिते निकिरी आयोसि स्टेशन ते। बिल्कुलु ऊंधा हुई, ऐं सम्झी शायदि मतां 6 बजे ईंदी आहे, पर मूंखे टाइमिंग जी ख़बर न हुई अवामी जी। ऐं अवामी ॿुधाइनि था पिया 7:30 बजे हिते पहुचे थी पई। वेट कयूं था पिया, हीअ संगत जेका उस्ताद बि अची विया ऐं बिल्कुलु जेको आहे पहिरियां आउं अकेलो हुयुसि, हाणे जेको उहा अकेला बि बिल्कुलु परे थी वई। ऐं ज़ाहिर आहे की पंहिंजा हूंदा आहिनि, छो त ज़िंदगी के वसी आहे ऐं ज़िंदगी खे वसी करण जे लाइ हर फन जेको आहे इंसान खे पंहिंजी कोशिशि जारी रखणु खपे। ऐं ज़ाहिर आहे जेॾी महिल हीअ अची आहे त अञा बि जेको आहे मूंखे ख़ुशी थी वई। त ज़ाहिर आहे यार 1 का 2 का 10 ऐं ईअं जेको आहे सफ़रु आसानीअ सां जेको आहे नवाब शाह ते गुज़री वेंदो। जी हाँ दोस्तों, मंज़िल जी तरफ़ रवां दवां आहियूं ऐं जेको आहे ट्रेन में विझी चुका आहियूं, वञूं पिया नवाब शाह जेको आहे दोस्त जी जेको आहे पहुतगी ते कुझु ताज़ियत जे लाइ वञूं था पिया। ऐं जेको आहे हिन टाइम ट्रेन में वेठल आहियां ऐं AC वारो बर्थ आहे। तव्हां दोस्तनि खे इहो शेयर करणु ज़रूरी हो। जी हाँ दोस्तों, हिन टाइम पहुता आहियूं पंहिंजो रोड़ीअ ते। ज़ाहिर आहे 15 खां 20 मिनट शायदि हिते बीहे थी पई। ज़ाहिर आहे हुनजी वेट करणो पवंदो ऐं पोइ हितां जेका तक़रीबन हिते असां 9:45 बजे पहुता आहियूं रोड़ी स्टेशन ते। तक़रीबन 20 मिनट खां पोइ रवाना थींदासीं दोस्तों। मां हिन टाइम नवाब शाह पहुची चुको आहियां ऐं जेको आहे हिते अगरि जेके मुंहिंजा आहिनि पंहिंजा दोस्त उहे मूंखे रिसीव करणु आया आहिनि हिते। बसि उन्हनि सां जीअं मिलां थो त हीअ जेका आहे हिन ट्रेन मां लथो आहियां, ॾिसो पिया पोयां लोकेशन मां। दोस्तों नवाब शाह पहुची चुका आहियूं। हीअ आहे मुंहिंजो भाटियो ऐं जेको मूंखे रिसीव करणु आयो आहे हिते। ऐं ॾिसो पिया हीअ जेको आहे नवाब शाह स्टेशन खां निकिरी आया आहियूं ऐं वञूं पिया जेको हुते जिते वेठल आहे, जिते वञिणो आहे मूंखे उते वञूं पिया। जी दोस्तो, मां हिते जीअं पहुतुसि माशाअल्लाह, हिननि जी जेका पहुतगी ते मां हिते पहुतो हुयुसि त हिननि जो जेको आहे नौजवान छोकिरो हुयो, तक़रीबन 22-23 सालनि जी उमिरि जो हो ऐं ॿारड़ा अथसि। वो वीचारो इंतकाल करे वियो। उनखे को झटको थियो हुयो बुखार जो, उनजी वजह को जेको आहे उनजो इंतकाल थी वियो। ऐं मुंहिंजो दोस्त आहे, पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे शेर सुमरो साहिबु, ऐं बहितरीनु अदाकार आहे। तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी ड्रामनि में हुन कमु कयो आहे। पत्थर दुनिया खां वठी ज़िंदान थियो, अड़ा थियो, इलाही ॿिया खोड़ सारा ड्रामा आहिनि जेके KTN ते सिंध TV ते उनजा ड्रामा हलिया। ऐं मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे। हमेशह मूं जेतिरी बि एक्टिविटीज़ कयूं आहिनि
जहिड़ी जहिड़ी कंपनियुनि जी एक्टिविटीज़ कयूं आहिनि, ज़राअत वारियूं हुजनि या ज़ोंग हुजे, टेलीनार जे जेके बि मां ड्रामा थिएटर कया आहिनि, उन्हनि सभिनि में उहो मूंसां हमेशह गॾु रहियो आहे। जीअं मूंखे ख़बर लॻी त मूंखां रहियो कोन थियो ऐं मां जेका हलियो आयुसि ऐं उनखे बि मूं इतलाउ कोन कयो हिते जीअं पहुतुसि नवाबशाह। ऐं ॿियो जेको रस्ते में जेको मुंहिंजो सफ़रु रहियो, तमामु ज़बरदस्तु सफ़रु रहियो, बहितरीनु सफ़रु रहियो। तक़रीबन 10 खां वेंदे नवाबशाह ताईं जेको आहे मूंखे जेका बोगी मिली उहा हुई एयर कंडीशन बोगी, इन में जेको आहे बिल्कुलु ऐं मूंखे आसानी सां सीट मिली वई ऐं मां जल्दी जल्दी जीअं पहुतुसि। ज़ाहिर आहे जेका 6:30 जो जेको टाइम हुयो अवामी एक्सप्रेस जो, उहा आई तक़रीबन 7:45 बजे पहुती, एतिरी लेट आई। ऐं मां जेको आहे बहरहाल जेका सफ़रु मुंहिंजो ज़बरदस्तु गुज़रियो ऐं जेका हुते मूंसां गॾु जेके आहिनि बोगी में रहंदड़ जेके हुआ उहे तबलीग जमात सां वाबस्ता ऐं नेक माण्हू हुआ, मुंहिंजी पूरी फैमिली हुई, जे करे मां तव्हांखे उहा बोगी शेयर न करे सघियुसि, उहा तव्हांखे उहा वीडियो मां शेयर न करे सघियुसि छो त ज़ाहिर आहे उहे परदेदार हुआ ऐं मां हुते जेका ज़्यादा घणो जेका मां वीडियो न हलाए सघियुसि। इन जे लाइ मां तव्हां दोस्तनि खां माज़रत कंदुसि। बहरहाल 10 खां नवाबशाह ताईं जेको मुंहिंजो सफ़रु रहियो तमामु ज़बरदस्तु सफ़रु रहियो। मां तक़रीबन हिते 2 बजे पहुची वियो हुउसि नवाबशाह स्टेशन ते जीअं पहुतुसि। ऐं इन दौरान इन खां अॻु में जीअं मां दौड़ पहुतुसि त मूं स्टेटस लॻायो WhatsApp ते ऐं उन मुंहिंजे दोस्त खे ख़बर पई त यार काज़ी ॿाहिरि खां अचे थो पियो ऐं उन फ़ौरन जेका मूंसां वरी राब्तो कयो फ़ोन ते राब्तो करण खां पोइ मूंखे चई यार तूं अची थो पियो ॿुधाई आहे। बहरहाल मूं बसि ईअं निकिरी पियो त मूंखां रहियो कोन थियो। ज़ाहिर आहे हेॾी ॾुख जहिड़ी ॻाल्हि हुई, ॾुख जहिड़ी ख़बर ॿुधी ऐं पंहिंजो सॼणु वेही रहे थी, सुठी ॻाल्हि न आहे। पंहिंजे करे मूंखां रहियो कोन थियो। मां चयो त यार पाण दोस्त वटि ॾुख वारे टाइम में बिना पहुतो त माण्हू कहिड़े कम जो। बहरहाल पोइ हुन जेको पंहिंजो जेको मुंहिंजो पुटु हुयो, मुंहिंजो फर्ज़ंद, ऐं उनखे उमाणियईं, उहो मूंखे जेको हुतां रिसीव करणु आयो ऐं जेको मूंसां गॾु बाइक बि हिते बि खणी मूंखे हुते पंहिंजे हंधि पहुचायईं। ऐं हीअ आहे तक़रीबन जिते मां हिते बीठल आहियां, मौसम तमामु घणी ख़राबु थी वई आहे ऐं बारिश बिल्कुलु ठही बीठी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में कल्ह बि हिते शायदि का बारिश थोरी थोरी थी आहे। ऐं बहरहाल ऐं जेको हीउ इलाइक़ो आहे हीउ एयरपोर्ट रोड ते आहे, हिते जेको आहे थोरो सिग्नल जेको मसइलो हले थो पियो, सिग्नल नथा कमु करनि ऐं मां ॿाहिरि निकिरी आयो आहियां। ऐं त मां चयो जीअं तव्हां दोस्तनि खे ज़ाहिर आहे होॾां निकितो आहियां त दोस्तनि जी जेका मोहबत आहे, जेको इहो पंहिंजो जेको भाईचारे वारो जेको सिलसिलो हले थो पियो पंहिंजे यूट्यूब ते, मां दोस्तनि खे सभु वीडियो पंहिंजा ॾींदो रहंदो आहियां ऐं मां सम्झो त इहो बि वीडियो मां दोस्तनि ते मां शेयर कयां। दोस्तो अगरि मुंहिंजो वीडियो मूंखे पसंदि आयो आहे त मुंहिंजे वीडियो खे लाइक बि कयो ऐं मां उन पंहिंजो जेको आहे छोकिरो जेको नौजवान जेको इंतकाल करे वियो आहे उनजी बि मां जेको आहे पिक्चर मां हिन में लॻाईंदुसि ऐं तव्हां बि उनजी मग़फ़िरत जे लाइ दुआ कयो, अलाह साईं उनजा दर्जात बुलंद करे ऐं जेके उन जेके वालिदैन उन्हनि खे सब्र जमील अता फ़रमाए। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। नेक्स्ट वीडियो ॾींदा काज़ी अब्दुल सत्तार खे इजाज़त। अल्लाह भाई।